हैदराबाद में ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन पारां टेस्ट पास उस्तादन जी सालियाने इंक्रीमेंट जे कटौती खिलाफ रैली कढी वई। नेवल ड्राई स्कूल खां रैली कढी हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं ज़िले सदर अली अहमद मंगण, अमजद समो, गुलाम मुस्तफ़ा सारियो, निसार कुरैशी, शाहनवाज चांग ऐं सैयदा शमीम आरा जे अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त उस्ताद जो माशरे में अहम किरदार हूंदो आहे, पर अफ़सोस जो उस्तादनि जा मसला ॾींहों ॾींहुं घटिजण बदिरां वधी रहिया आहिनि। उस्तादनि सां हर आए ॾींहुं का न का नई नाइंसाफ़ी थी रही आहे, पर हाणे उस्तादनि सां नाइंसाफ़ियूं थियण न ॾींदासीं। हुननि वधीक चयो त ताज़ो नाणे खाते टेस्ट पास उस्तादनि जी सालियाने इंक्रीमेंट मां कटौती करे वरी नाइंसाफ़ी कई आहे। उन्हनि मुतालबो कयो त नाणे खाते पारां जारी कयल लेटर फौरी तौर ते रद्द करे उस्तादनि जा जाइज़ मुतालबा पूरा करे उस्तादनि में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।